Assalamualaikum. Maman Siti Mitwar Baba Alam. Hamd. सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया है। अल्लाह ख़ालिक़ अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, जेको जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया है। अल्लाह ख़ालिक़ अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, जेको जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। सिज हर रोज़ उभरंदे खां उभरंदो आहे, उलंदे तरफ़ लहंदो आहे। सूरजमुखी गुल जो सिज उभर तरफ़ उभरण सां मुंहुं सिज तरफ़ हूंदो आहे। सिज हर रोज़ उभरंदे खां उभरंदो आहे, उलंदे तरफ़ लहंदो आहे। सूरजमुखी गुल जो सिज उभरण सां मुंहुं सिज तरफ़ हूंदो आहे। जीअं जीअं सिज उलंदे तरफ़ वेंदो आहे, तीअं तीअं सूरजमुखी गुल जो मुंहुं सिज तरफ़ हूंदो आहे। सिज लहण ताईं वरी सिज उभरंदो आहे। अल्लाह ॼाणंदड़ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह ख़ालिक़ अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, जेको जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। चंड तक़रीबन अधु महीनो उलंदे तरफ़ खां उभरंदो आहे ऐं उलंदे तरफ़ लहंदो आहे। ऐं तक़रीबन चंड अधु महीनो उभरंदे खां उभरंदो आहे, उभरंदड़ तरफ़ खां उभरंदो आहे ऐं उलंदे तरफ़ लहंदो आहे। चंड तक़रीबन अधु महीनो उलंदे तरफ़ खां उभरंदो आहे ऐं उलंदे तरफ़ लहंदो आहे। ऐं तक़रीबन चंड अधु महीनो उभरंदे खां उभरंदो आहे, तरफ़ खां उभरंदो आहे ऐं उलंदे तरफ़ लहंदो आहे। समुंड जे पाणीअ जी चंड सां गॾु समुंड जो पाणी लहंदो चढ़ंदो आहे। अल्लाह बाननि ते महिरबान आहे। अल्लाह हर सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह ख़ालिक़ अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, जेको जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। अल्लाह हर जानवर खे पाणीअ मां पैदा कयो। नाग मच्छी पेट भरे हले थो, जिन पखी पेरनि ते हले थो, जानवर चइनि पेरनि ते हलनि था। अल्लाह हर जानवर खे पाणीअ मां पैदा कयो। नाग मच्छी पेट भरे हले थो, जिन पखी पेरनि ते हले थो, जानवर चइनि पेरनि ते हलनि था। खजीअ जे वण जी पाड़ मुहकम आहे, संदसि टारियूं आसमान तरफ़ आहिनि। हिकु दाणे मां संग में 100 दाणा फुटाए थो। अल्लाह फज़ल वारो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह ख़ालिक़ अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, जेको जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। कोरीअड़ो जेको पंहिंजे लाइ घर ठाहींदो आहे, बेशक सभ खां कमज़ोर घर कोरीअड़े जो आहे। कोरीअड़ो जेको पंहिंजे लाइ घर ठाहींदो आहे, बेशक सभ खां कमज़ोर घर कोरीअड़े जो आहे। सभ खां ख़राब आवाज़ गॾह जो आहे, कोयल जो आवाज़ मिठड़ो आवाज़ आहे। अल्लाह गनी अल मुगनी आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह ख़ालिक़ अल क़ादिर करीम आहे,
जेको रोज़ी ॾींदड़ रोज़ीअ में बरकत कंदड़ जेको जहाननि जो पालणहार आहे महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। हुड हुड पखीअ खे कुदरत जी अटा थियल सलाहियत मुताबिक़ जे ज़मीन जे अंदरि पाणीअ जी मौजूदगी ॼाणी वठंदो आहे। हुड हुड पखी खे कुदरत जी अटा कयल सलाहियत मुताबिक़ जे ज़मीन जे अंदरि पाणीअ जी मौजूदगी ॼाणी वठंदो आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे ज़माने में हुड हुड पाणीअ जो पटो ॿुधायो, खूह खोटियो वियो, विज़ू करे निमाज़ पढ़ी। अल्लाह रब्बुल आलमीन इज़्ज़त अज़मत जो मालिक आहे। सब हम्द एहसान साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह ख़ालिक़ु अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़ रोज़ीअ में बरकत कंदड़ जेको जहाननि जो पालणहार आहे महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत आहे। में ढगी बकरी उठे वेठी त पहिरीं अॻियूं टंगूं हेठि करे उथंदी वेंदी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत आहे। में ढगी बकरी उठे वेठी त पहिरीं अॻियूं टंगूं हेठि करे उथंदी वेंदी आहे। कुतो ॿिलो उठे वेठो त पहिरीं पोयूं टंगूं हेठि करे उथंदो वेंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन वॾी हिकमत वारो आहे। सब हम्द एहसान साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह ख़ालिक़ु अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़ रोज़ीअ में बरकत कंदड़ जेको जहाननि जो पालणहार आहे महिरबान रहम कंदड़ आहे। बाहि मां वण पैदा कयाई ज़क़ूम, ठूअर जो वण उहो बेशक वण आहे जेको दोज़ख जे तर में फुटी निकिरे थो। बाहि मां वण पैदा कयाई ज़क़ूम, ठूअर जो वण इहो बेशक वण आहे जेको दोज़ख जे तर में फुटी निकिरे थो। उन जूं शाखूं अहिड़ियूं आहिनि ॼण शैताननि जा मथा आहिनि। अल्लाह समीउन बसीर बेपरवाह आहे। सब हम्द एहसान साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह ख़ालिक़ु अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़ रोज़ीअ में बरकत कंदड़ जेको जहाननि जो पालणहार आहे महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। कणिक बिश्त या अंगूर इंजीर जन्नत जा वण आहिनि। अल्लाह जो शान आला आहे, गफ़ूर रहीम आहे। मुंहिंजो मौला रहम व करम करे, खैरो बरकत आसूदगी अता कर। कणिक बिश्त कणिक या अंगूर इंजीर बिश्त जन्नत जा वण आहिनि। अल्लाह जो शान आहे, गफ़ूर रहीम आहे। मुंहिंजा मौला रहम व करम करे, खैरो बरकत आसूदगी अता करे। अल्लाह अल हय्य अल क़य्यूम महिरबान अल रहमान अल रहीम आहे। सब हम्द एहसान साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह ख़ालिक़ु अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़ रोज़ीअ में बरकत कंदड़ जेको जहाननि जो पालणहार आहे महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। कमालियत ते आणण जंहिं सूरत में फ़क़त ख़ुदा खे ई ताक़त आहे। कमालियत ते आणण जंहिं सूरत में फ़क़त ख़ुदा खे ई ताक़त आहे, जो हर शइ खे पाले कमालियत ते आणे सघे थो। अल्लाह रब्बुल आलमीन बेमिसाल ख़ालिक़ आहे। सब हम्द एहसान साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह ख़ालिक़ु अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़ रोज़ीअ में बरकत कंदड़ जेको जहाननि जो पालणहार आहे महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे।
मिठियूं जूं आसूं नींद पुॼाए नेक मक़सद नेक मतिलब नेक मक़सद हासिल थियनि सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर खुशहाल ख़ुशहाली अता कर शैतान जे शरगाह विसिफ़ सनगाह पनाह घुरांडो तूं पनाह ॾे तौफ़ीक़ अता कर या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे मिठूअ जूं आसूं नेड पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि सिहत तंदुरुस्ती मतिलब नेक मक़सद हासिल थियनि सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर खुशहाल ख़ुशहाली अता कर शैतान जे शरगाह विसिफ़ सनगाह पनाह घुरांडो तूं पनाह ॾे हिम्मत तौफ़ीक़ अता कर अल्लाह साईं कुशादगी रोज़ी बरकत रहमत सां अल्लाह आलमुल ग़ैब आहे अल्लाह बरहक़ ऐं बेमिसाल महबूद आहे सभु हमद एहसान साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे अल्लाह ख़ालिक़ु अल क़ादिर करीम आहे जेको रोज़ी ॾींदड़ रोज़ीअ में बरकत कंदड़ जेको जहाननि जो पालणहार आहे महिरबानी रहीम रहम कंदड़ आहे